नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ख़बर में ख़बर ॾींदा हलूं त डिप्टी कमिश्नर मटियारी सईद मुर्तज़ा शाह जी सरबराही में मटियारी प्रेस क्लब खां अली बाबा प्रेस क्लब ताईं जश्न ईद मिलाद النبي सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शानदार रैली कढी वई है। एसएसपी मटियारी मोहम्मद कलीम मलिक, एडिशनल डिप्टी कमिश्नर सोहेल अहमद आराई, असिस्टेंट कमिश्नर मटियारी अब्दुल मजीद ज़ोरानी समेत मटियारी जे साफ़िन स्कूल जे शागिर्दनि ऐं अवाम वॾे अंग में शिरकत कई। ईद मिलाद النبي बाद डिप्टी कमिश्नर मटियारी सईद मुर्तज़ा शाह जी मेज़बानी हेठि अली बाबा पेरिस में महफ़िल मेलाद मुनक़द कई हुई, जंहिंमें स्कूल जे शागिर्दनि ऐं शागिर्दाणियुनि विच में नाज़ शरीफ़ जा मुक़ाबला कया विया। जॾहिं त नाले वारे नात ख़्वान मोहम्मद अरशद हसनैन मजीद मेमण जिन हज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान में नातूं पेश कयूं। डिप्टी कमिश्नर मटियारी सईद मुर्तज़ा शाह पारां नात जे मुक़ाबले में पहिरियों नंबर ऐं ॿियों नंबर माणींदड़ शागिर्दनि खे तोहफ़नि ऐं इनाम सां नवाज़ियो वियो। जॾहिं त असिस्टेंट कमिश्नर मटियारी अब्दुल मजीद ज़ोरानी पारां नात ख़्वाननि ऐं आयल मोज़िज़नि खे अजरकनि जा तोहफ़ा पेश कया विया। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।